असीं इन वक़्तु मौजूद आहियूं कंधकोट रसालदार ते हिते सुबुह जो हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। हिकु डाक्सन जेको आहे सो पुल क्रॉस कंदे जेको आहे सो नहर में वञी किरी पियो आहे, जंहिंमें 7 ॼणा जेको आहे सो सुवार हुया। मक़ामी टोबनि 5 ॼणनि खे बचाए वरितो आहे, लेकिन 2 जेको आहे सो नौजवान हिते बुॾी विया आहिनि, जंहिंजो सुबुह खां वठी रेस्क्यू टीम ऐं हितां मक़ामी माण्हुनि जे तरफ़ां ॻोल्हा जारी आहे। बुॾी वियल नौजवान आहिनि, उन्हनि जे वारसनि खां पुछा कंदासीं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। कुछ भी कोन्हे, असां रड़ूं था शाही जे करते वेठा महिरबानी कंदासीं शाही खे ॿधाईंदासीं, लाश लभनि जवान विया आहिनि मुंहिंजा पुट बो महिरबानी हुकूमत खे बि अपील आहे मुंहिंजा शाही खे बंदि कराए मुंहिंजा लाश लभी वञनि। 16 सालनि जे अंदरि 5 सालनि में ई सिर्फ़ु जेको आहे सो हिन पुल जो जेको कमु हुयो उहो उजड़णु जेको आहे सो शुरू थियो। उन्हनि जो इहो चवणु आहे त आला अमलदारनि खे ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे काफ़ी दफ़ा इन जे बारे में इतलाह बि ॾिनो आहे, लेकिन को बि जेको आहे सो ख़ातिर ख़्वाह क़दम न खयो वियो, जंहिंजे करे हीउ जेको आहे सो वाक़ियो पेश आयो आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त असीं आला अमलदारनि खां जेको आहे सो गुज़ारिश कयूं था त प्रोफेशनल रेस्क्यू जा टीम मोकिलिया वञनि ऐं जेके बुॾी वियल नेंगर आहिनि उन्हनि जा लाश जल्द खां जल्द कढिया वञनि।